अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जहांज़ेब। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल हिस्टोरिकल ट्रेजर। दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां जनरल कमर जावेद बाजवा जी ज़िंदगी जे बारे में। दुनिया जी 7वीं वॾी फ़ौज पाकिस्तान आर्मी फोर्सेस जो मौजूदा सरबराह जनरल कमर जावेद बाजवा 11 नवंबर 1960 में कराची सिंध में पैदा थियो। हिन जी फैमिलीअ जो तालुक़ु गगन मंडीअ सां आहे ऐं हिन जो वालिद मोहम्मद इकबाल बाजवा आर्मी ऑफिसर हो ऐं हू 1967 में कोयटा में शहीद थी वियो ऐं हिन जी वालदा 2013 में वफ़ात करे वई। जनरल कमर जावेद बाजवा जी अगरि तालीम जी ॻाल्हि कई वञे त हुन इब्तिदाई तालीम FG सर सैयद कॉलेज रावलपिंडीअ खां पंहिंजी इंटरमीडिएट मुकमिल कई ऐं हिन पंहिंजी ग्रेजुएशन कैनेडियन आर्मी कमांड एम स्टाफ कैनेडा नेवल पोस्ट ग्रेजुएट स्कूल मोर्ट कैलिफोर्निया नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी पाकिस्तान मां मुकमिल कई। जनरल कमर जावेद बाजवा फ़ौजी कैरियर जो आगाज़ 16 बलोच रुजून अक्टूबर 1980 में कयो। हू कैनेडा ऐं अमेरिका जे दिफ़ाई कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में पढ़ी चुको आहे। हू कोयटा में फ्रेंडली स्कूल में इंस्पेक्टर जे तौर ते फ़राइज़ सरअंजाम ॾेई चुको आहे। हू कांगो में अक़वाम मुत्तहिदा अमन फ़ौजी कमांड बि संभाले चुको आहे। हू रावलपिंडीअ जी इंतिहाई अहम सम्झंदड़ वारी क्यूवर दाइम खे बि कमांड करे चुको आहे। नई तैनात क़िबिल हू इंस्पेक्टर जनरल हो। GHQ में जनरल कमर जावेद बाजवा ट्रेंड एंड एप्लीकेशन जे हाल में ई उन तरबियतनि मशक़नि जी ख़ुदि निगरानी कई जेके लाइन ऑफ कंट्रोल जे एतराफ़ नक्शनि जी वजह सां कई वञे थी। उन मशक़नि जो मुआइनो आर्मी चीफ जनरल राहिल शरीफ़ ख़ुदि पाण कयो। जनरल कमर जावेद बाजवा 16 रगमंद बलोच सां तालुक़ु रखे थो। जनरल कमर जावेद बाजवा खे भारत सां डील करण जो ज़बरदस्त ज़रबो आहे ऐं हू LOC ते बि तैनात रहियो आहे। नवंबर 2016 ते वज़ीर आज़म पाकिस्तान मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जनरल राहिल शरीफ़ जी मुदत मुलाज़मत ख़त्म हुजण खां पोइ जनरल कमर जावेद बाजवा खे पाकिस्तान जो 16हों आर्मी चीफ मुक़ररु कयो। अगरि कमर जावेद बाजवा जे एवॉर्ड्स जी ॻाल्हि कई वञे त हिलाल इम्तियाज़ ऐं निशान इम्तियाज़ सरफ़रस्त आहिनि। उनखे तुर्कीअ जे तरफ़ां प्रमोशन ऑफ डिफेंस ताईं तुर्की ऐं पाकिस्तान सां बि नवाज़ियो वियो। उन जी पर्सनल लाइफ जी ॻाल्हि कई वञे त उन जा 2 पुट आहिनि जिन जो नालो साद ऐं अली आहे। कमर जावेद बाजवा यूरोप ऐं इंडिया जे बारे में हैंडल करण जो सुठो तरीक़ो रखे थो। हिकु ॻाल्हि जी शायदि तव्हांखे ख़बर न आहे त जनरल कमर जावेद बाजवा क्रिकेट जो ॾाढो शौक़ु रखे थो। हू क्रिकेट राउंड में खेॾंदे विकेट कीपिंग जो वसी तजुर्बो रखे थो। जनरल कमर जावेद बाजवा पाकिस्तान जे लाइ ॾींहं राति कमु करे थो। दहशतगर्दी हुजे या शरत पसंदी, हर जॻह जनरल कमर जावेद बाजवा जवाननि जे शाना बशाना गॾु बीहे थो। उन जी वॾी मिसाल उन जी सरबराहीअ में ऑपरेशन ज़रबे अज़ब जो हुजणु आहे जंहिंसां काफ़ी हद ताईं पूरे मुल्क में दहशतगर्दीअ ते क़ाबू पाइजी वियो आहे। दुआ आहे त उन तरह जनरल कमर जावेद बाजवा पाकिस्तान जे लाइ ख़िदमत कंदो रहे। व्यूअर्स, उमेद आहे त तव्हांखे अॼु जी वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो सुठी लॻी अथव त लाइक करियो ऐं उनखे शेयर करियो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था वरी ॿी वीडियो में। थैंक्स फॉर वॉचिंग।